बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, अज असां जो हितां के जे सीनियर सहाफ़ी नवाज़ अली रंद साहब वेठा आहियूं। नवाज़ अली रंद पंहिंजी सॼी ज़िंदगी सहाफ़त में ॾिनी। हिन पंहिंजा शागिर्द पैदा कया सहाफ़त में। हू मुख़्तलिफ़ इदारनि में कमु कनि पिया। नवाज़ अली रंद पंहिंजे दौर जो जेको आहे सहाफ़त जे हिसाब सां हिन खे असां बेताज बादशाह चऊं। त बि जेको आहे असांजे लाइ हिन जे लाइ जो आहे घटि आहे। अॼु असां सीनियर साहब नवाज़ अली रंद खां ज़िंदगी जा कुझु अहवाल वठंदासीं। मुंहिंजो बि उस्तादु आहे उन हवाले सां। त हिन जो चवणु आहे त 10 खां 12 अची करे प्रेस क्लब जो ई सदर बि रहियो आहे। हिन जा यादगार लम्हा जेके आहिनि उहे असां हिन खां पुछंदासीं। त अचो त नवाज़ अली रंद खे असां पहिरियों त पंहिंजे हिन जेको आहे ग्रुप में वेलकम कयूं था। नवाज़ अली साहब तव्हांजी महिरबानी। सर खां असांजो पहिरियों सुवालु आहे त तव्हां सहाफ़त कॾहिं स्टार्टिंग कई ऐं तव्हांखे कीअं शौक़ु जाॻियो? सहाफ़त मां शुरूआत सिंध न्यूज़ खां शुरू कई। कहिड़ो दौरु हुयो? तक़रीबन 34 साल थी विया। ऐं सिंध न्यूज़ जो एडिटर असांजो शेख अज़ीज़ साहब हुओ। सिर्फ़ु मुंहिंजो सहाफ़त में अचण जो मक़सदु इहो हो त घटि में घटि पंहिंजे ताक़े जा मसइला खणूं जीअं मीडिया ते ऐं उन जे बावजूदि मसइला हल थियनि ऐं माण्हुनि जी भलाई थिए ऐं माण्हुनि सां नाइंसाफ़ी न थिए। अच्छा, उन खां पोइ तव्हां काफ़ी टाइम रोज़ानी इबरत खे बि ॾिनो। इबरत में तव्हांखे जेका बि सहाफ़त में मशहूरु हूंदी या ॿी रोज़ानी इबरत खां बि त उन दौरान तव्हां जेका रिपोर्टिंग कई उन में तव्हांखे के तकलीफ़ूं या के वाक़ियात पेश आया? पेश आया जो जंहिंखे मसल में फसायो वियो माण्हू उन दिफ़ा कयो। इन करे चयो त बेगुनाह हो। अचे निगारी कंपाउंडर हाली कान। अच्छा, इहो कॾहिं जो वाक़ियो हो? इहो ढाणे अच्छा सर, तव्हां काफ़ी सीनियर आहियो माशाल्लाह। तव्हांजे दौर जा जेके सहाफ़ी वेठा आहिनि, तव्हांजा शागिर्द वॾनि इदारनि में वेठा आहिनि, अख़बारनि में वेठा आहिनि। तव्हां जेको आहे केतिरा जेकर ॻोही प्रेस क्लब जा सदर रहिया? मां तक़रीबन 19 साल सदर मां 30 साल थिया आहिनि। इबरत में 19 साल उन खां पोइ मां चैनल न्यूज़ नेटवर्क इंटरनेशनल। अच्छा सर, तव्हांजी ॻाल्हि कढूं था त अॻे वारी सहाफ़त ऐं हाणे वारी सहाफ़त खे तव्हां कीअं था ॾिसो? अॻे वारी तकलीफ़ ज़्यादा हुई या हाणे वारी तकलीफ़ ज़्यादा आहे सहाफ़त? हींअर सहाफ़त माण्हू चवनि था पर जंहिंखे ॾिसो त उन टाइम में सिर्फ़ु प्रिंटेबल मीडिया हूंदी, इलेक्ट्रॉनिक मीडिया कान हूंदी। पर हाणे जेको घणा निकिरे थो लोग वधि ऐं इहा ख़बर कान्हे त व्यूज़ कीअं वठिबा आहिनि ऐं हिन मसइले खे कीअं डील कजे। मुंहिंजो एडिटर उहो ख़ैर सीनियर हा उहो लाल काज़ी असद अच्छा, तव्हां भला पंहिंजी सहाफ़ती दौर में एतिरो वक़्तु आंदो आहे, सॼी उमिरि तव्हां सहाफ़त खे ॾेई छॾी, त सहाफ़त में तव्हां शागिर्द पंहिंजा केतिरा पैदा कया? काफ़ी
सुठे नमूने सां निभाइनि, पंहिंजे इलाइक़े जो जेको मसइलो उन खणणु ॾे। ऐं ॿियो न मुख़्तलिफ़ शोबा आहिनि, माण्हू ग़रीब माण्हू हींअर जेको आहे दवाउनि में परेशान आहे, माण्हुनि खे दवाउनि जी सही आवाज़ बुलंद करणु खपे। करणु खपे। सोशल मीडिया खे तव्हां कीअं था ॾिसो, प्रिंट मीडिया या इलेक्ट्रॉनिक मीडिया खां पोइ सोशल मीडिया? सोशल मीडिया जेका आहे हिन जॻह ते आहे, पर प्रिंट मीडिया जेका आहे उहो बाक़ाइदे जॾहिं ख़बर माण्हू मोकिलींदो आहे त हर पहलू सां ऐं सबूत हथु करे परखण सां पोइ मोकिलींदो आहे, मतां ग़लति हुजे विझी वेंदो आहे। अच्छा, को तव्हांजो यादगार वाक़ियो ज़िंदगी जो सहाफ़त में, को यादगार लम्हो हुजे सहाफ़त ते, कहिड़ो लम्हो तव्हांखे? साईं, मां डिस्ट्रिक्ट कौंसिल में मेंबर बि हुयुसि, इन में यकराय तौरु मूं वटि पेश कई हुई, जेका यकराय तौरु पार थी त सूमर जेको इंडियन एग्ज़ाम शुरू जेको कोन्हे इहो यको नूरियाबाद ताईं लादू उन में जोई ब्रांच में पाणी जी खोट जे करे आबादगारी में पाणी मिलणु खपे। नीरमो दाख़िलो जो उहे हुन लीगल नोटिस में आहे, एडिटर मोकिलियो। अच्छा, उहो रोज़ानी इबरत में इबरत में ऐं काज़ साहब खे एडिटर पर इन जमात में तव्हां का जेल यात्रा वग़ैरह जेल वञणु तव्हांजो सहाफ़त जे लाइ सच लिखणु पए, उहो वाक़ियो कॾहिं थी सहाफ़त जे हवाले सां हुनखे सियासत जे हवाले सां सहाफ़त जे हिसाब सां जेल न विया। आख़िर में तव्हां सीनियर सहाफ़ी आहियो, सहाफ़ी लाइ अॼुकल्ह जे जेके सहाफ़ी सहाफ़त कनि पिया उन लाइ को पैगाम, उन लाइ को मैसेज? मां इहो ई चवंदुसि त हक़ सच लिखणु खपे ऐं उन में कोताही न कनि, ऐं मीडिया बाबति में शुमार थिए थी ऐं ग़रीब आवाम पंहिंजे इलाइक़े जे आवाम लाइ हक़ लिखंदो त दुनिया तव्हांखे हक़ सच सम्झी ऐं माण्हुनि खे सम्झी इहो माण्हू आहे जेको हक़ सच लिखे थो। जी नाज़रीन, तव्हां सीनियर सहाफ़ी नवाज़ अली गंज जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। ही पंहिंजे वक़्त जो बेताज सहाफ़ियुनि जो बेताज बादशाह सॼो ईंदो हुयो जोई तालके में, पर ईअं सम्झो त ही जेको आहे पंहिंजी सहाफ़त जे दौर में काफ़ी सहाफ़ी दोस्त पैदा कया, आफ़िज़र शाही हुजे या वॾेरा शाही हुजे, हिन भरपूर लिखियो, हुननि जो आवाज़ु बुलंद कयो, काफ़ी दफ़ा हिन तकलीफ़ूं आयूं, पर ही मर्द मुजाहिद पंहिंजो कमु जेको आहे अञा ताईं जारी ऐं सारी रखंदो पियो अचे ऐं हिन जी जेका महिनत आहे उहा विसारण जोगी न आहे। ऐं अहिड़ा असां वटि जेके सहाफ़ती जेको आहे विॾे में अहिड़नि सीनियर जेके सहाफ़ी उन्हनि जे हूंदे असां जेके न्यू जनरेशन जा जेके असांजा दोस्त सहाफ़ी उहे पाण ते हिकु जीअं असां माउ पीउ जो दर्जो ॾेई हिन सहाफ़ियुनि खे जेको इहे असांजे शफ़क़त वारो हथु रखंदा ऐं हिननि जो असांखे क़दुरु करणु खपे ऐं इहे असांजा असास आहिनि। ऐं ईअं सम्झो त असांजा हीउ जेको आहे सहाफ़ियुनि जो हिकु वॾो जेको आहे गॾियल असांजा असास आहिनि ऐं इन्हनि जी महिनत आहे। कहिड़ो बि वॾो ऑफिसर हुजे त उनखे सच लिखणु ऐं उनखे जेको आहे डील करण में ही जेको आहे हिननि जो महारत रखंदा हुया, हिननि जो जेको कलम हुयो सदाईं मज़लूमनि लाइ आवाज़ु हुयो। हिन जो सहाफ़ियुनि लाइ इहो ई मैसेज आहे न्यू जनरेशन लाइ त हू सच लिखनि ऐं कॾहिं बि जेको आहे जाबर आमिर ॾाढो जेको पंहिंजो आवाज़ खे जेको आहे न दॿाइनि ऐं हक़ सच लिखंदा हुया। कैमरामैन मसरूर सां गॾु GM